बडाणी में अॼु डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट मुनव्वर अली मिठियाणी असिस्टेंट कमिश्नर कश्मीर रज़ा अली सुमरो 22 ॾींहं गुज़रण बाद बडाणी शहर ऐं ॻोठनि जो ख़ाली हथें अची जाइज़ो वरितो। सहाफ़िन ऐं ॻोठाणनि ॻोठनि में बीठल बरसाती पानी ॾेखारियो ऐं उन मौक़े ते बरसात मुतासिर ॻोठाणनि डीसी अॻियां वाहींदे चयो त एतिरनि ॾींहंनि खां असांखे न राशन मिलियो न टेंट मिलिया आहिनि। असां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। जंहिं ते डीसी कश्मीर को बि जवाब न ॾिनो। ॻोठाणनि चयो त घरनि ऐं ज़मीननि में पाणी बीठल आहे, जंहिं ते डीसी कामूरनि खे जल्द नकासी जूं हिदायतूं जारी कयूं। तंहिंखां बाद डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर कश्मीर बडाणी शहर ऐं हुन जे आसपास वारनि इलाइक़नि के बंदि पहुची दरिया जे पाणी जी सूरतहाल ऐं मींहं खां बाद बडाणी शहर जे आसपास इलाइक़नि में बीठल पाणी जी नकासी लाइ म्यूनिसिपल पब्लिक हेल्थ ऐं इरीगेशन अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं।